नवदेरो में ॻोठाणनि पारां वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पंजतेरो ॻोठ वासियुनि एहतजाज कंदे चयो आहे त नवदेरो ऐं भरपासे में चोरी जूं वारदातूं वधण बावजूदि पुलिस अमुन अमान क़ाइमु करण में नाकाम थी वई आहे। नवदेरो में ॻोठाणनि पारां वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पंजतेरो ॻोठ वासियुनि एहतजाज कंदे नवदेरो ऐं भरपासे में चोरी जूं वारदातूं वधी रहियूं आहिनि। पुलिस अमुन अमान क़ाइमु कराइण में नाकाम थी वई आहे। नोटिस वठी ॾोहार ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नवदेरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो सां लाइन ते मौजूदु आहे। जी नूर मोहम्मद। जी तायरा, नवदेरो ऐं भरपासे में चोरनि रेड़ो ॿारे ॾिनो आहे। गुज़िरियल राति में कोठारे गुलशन दायो जे किरियाने जे दुकान ऐं हिकु सैलून जा ताला तोड़े 70,000 मालियत जो सामान चोराए फरार थी विया आहिनि। जॾहिं त ॻोठ जे ॻोठाणनि गुलशन दायो, अज़हर शेख, फताह दायो ऐं ॿियनि पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायो आहे त चोरनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। पुलिस खे केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं पर पुलिस हिकु भेरो बि लड़ी न आई, न ई चोरनि ख़िलाफ़ का कार्रवाई कई आहे। मुज़ाहिरीन एसएसपी लाड़काणे खे 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾींदे चयो त नाल पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे चोरी वापसि कराए ॾिनी वञे, न त सखर लाड़काणे रोड ते धरणो हणी रोड बंदि करे छॾींदासीं। जी तारा, महिरबानी अव्हां जी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ।